बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्ना लिक़त्लिल हुसैन हरारतन फ़ी क़ुलूबिल मुअमिनीना ला तबरुदु अबदा। नाज़रीन किराम, सामिन मुहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, अॼु असां पंहिंजे मौज़ू ग़म हुसैन में रोइण जो अजर ऐं सवाब ते ॿी निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम इंसानियत जी बका जे लाइ उहा क़ुर्बानी पेश कई आहे जंहिंजो दुनिया में कोई मिसाल कोन्हे। अगर मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में क़ुर्बानी न ॾियनि हा त अॼु इंसान त हुजनि हा, लेकिन उन्हनि में इंसानियत न हुजे हा, इंसानियत न हुजे हा ऐं शराफ़त न हुजे हा। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में मुसीबत जा पहाड़ सही करे इंसानियत जो दिफ़ा कयो आहे त अॼु इंसान ते भी फ़र्ज़ आहे त मज़लूम करबला खे यादि करे ऐं मज़लूम करबला जी मुसीबत ते घिरियो ऐं ज़ारी करे, छो जो इन्हे में ई इंसान जी नजात आहे। जीअं इमाम मज़लूम करबला सैयद शुहदा फरमाइनि था, अना क़तीलुल इब्र ला तज़कुरुनी मुमिनुन इल्ला बका। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजी जेका शहादत आहे उहा इबरतनाक शहादत आहे ऐं हर मोमिन मुंहिंजी मुसीबत ते रोईंदो। हिकु ॿी रिवायत में इमाम मज़लूम करबला फरमाइनि था, मन दमअत ऐनाहु फीना क़तरतन बव्वाहुल्लाहु अज़्ज़ व जल अल जन्नह। जेको शख़्स असांजी मुसीबत ते हिकु क़तरो अखियुनि मां वहाए, अल्लाह ताला उन खे जन्नत नसीब कंदो। इहो आहे अजर इमाम हुसैन ते रोइण जो। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, इन्नल्लाह इख्तार लना शिअतन यंसुरूनना व यफ़रहून बिफ़रहिना व यहज़ुनून लिहुज़्निना। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, खुदावंद आलम असांजे शियनि खे असांजी मदद जे लाइ इंतखाब कयो आहे, जेकी असांजी ख़ुशी में ख़ुशि ऐं गमी में गमगीन थियनि था। इमाम बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मा मिन रजुलिन ज़करना औ ज़ुकिरना इंदहु यख़रुजु मिन ऐनिही माउन वलो मिस्ल जिनाहिल बाऊज़ति इल्ला बनल्लाह लहू बैतन फिल जन्नह व जअल ज़ालिका दमअ हिजाबन बैनहु व बैनन नार। इमाम बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, कंहिं शख़्स जे साम्हूं असांजो ज़िक्र कयो वञे ऐं मच्छर जे पर बराबरि अखियुनि मां आंसू अची वञे, अल्लाह ताला उन जे बदिले में उन खे जन्नत में घर अता कंदो। सुभान अल्लाह। ऐं उन आंसू खे दोज़ख जी बाहि खां माने ऐं हाइल करार ॾींदो। इमाम सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मन ज़करना इंदहु फ़फ़ाज़त ऐनाहु हर्रमल्लाहु वजहहु अलन नार। जंहिं शख़्स जे साम्हूं असांजो ज़िक्र कयो वञे ऐं उन जूं अखियूं अश्कबार थी वञनि ग़म हुसैन में, त ख़ुदावंद ताला उन ते जहन्नम हराम करे छॾींदो। नाज़रीन किराम, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़म में रोइण जो सवाब जेको आहे जन्नत आहे ऐं जहन्नम उन शख़्स ते हराम आहे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।